ॿिए पासे अव्हांखे आगाह कयूं ठुल मां, जिथे उरड़ी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। ठुल जे बाईपास पाड़े में ॿाड़ी सकीना डूल उरड़ी विघे फोथी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अव्हांखे ठुल मां अपडेट कंदालू। ठुल जे भरपासे वारनि इलाइक़नि में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। ठुल जे बाईपास पाड़े में ॿाड़ी सकीना डोल उरड़ी विघे फौत थी वई आहे। उरड़ी सबबि फौती ॿारनि जो अंग 46 थी वियो आहे। अहम ख़बर है अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ठुल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरड़ी जी वबा ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं ठुल मां हफ़ीज़ सुमरो खां। हफ़ीज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, ठुल ऐं भरपासे जे इलाइक़नि में उरड़ी जी वबा जो बेकाबू थी वई आहे। ख़ासि तौर ते तक़रीबन 46 ॼणा ॿारड़ा उड़ी वगे फौत थी विया आहिनि। ठुल जे बाईपास वारे इलाइक़े में 3 साल जी मासूम निकिरी आहे सकीना डूल, जेकी उड़ी सबबि फौत थी वई आहे। पर सिहत उड़ी खां बचाव जी वैक्सीन जे हवाले सां केरु कढणु न करे सघी आहे, जंहिं करे केतिरा ई मासूम ॿारड़ा उड़ी मुब्तला आहिनि। केतिरा ई ॿारड़ा जेको ठुल जे मक़ामी अस्पतालनि में बि दाख़िल आहिनि, पर सिहत उड़ी जे बचाव जी वैक्सीन जे हवाले सां केर बि न खणी सघी आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हर रोज़ असांजा मासूम ॿारड़ा उड़ी सबबि जेका फौत थी रहिया आहिनि, पर सिहत जो अमलो उन्हनि जे बचाव जे हवाले सां वैक्सीन करणु नथो करे, जंहिं करे असांजे ॿारनि जी ज़िंदगी दाव ते लॻाया। उन्हनि वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त उड़ी जे बचाव जी एमरजेंसी तौर ते वैक्सीन कराई वञे, जीअं असांजी मासूम ॿारनि जी ज़िंदगी बची सघे। जी ठीकु आहे हफ़ीज़, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।